सुबुह भरसां गुरसाईंदाद लाड़क में इलेक्शन मुहिम के सिलसिले में शानदार रैली करी वई। रैली की अगवानी कंदड़ ज़वार बख्श अली लाड़क, इमाम डिनो लाड़क, निशान अली लाड़क, सादिक अली लाड़क समेत सवें लाड़क बिरादरी के मुरीदन जहानिया खानदान के चश्मो चिराग सैयद अली गुल बानो ऐं सैयद मकबूल हुसैन जहानिया जो गुलन की वर्का सां शानदार इस्तक़बाल किया ऐं रैली दौलत शरनाइन ते झुमरियूं हणी ख़ुशी जो इज़हार किया। प्रोग्राम में आयल मेहमान ज़वार बख्श अली लाड़क जी ओताक ते इलेक्शन कॉर्नर गडवाणी के मुख्तसर खिताब कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी मज़लूम ऐं बेपहुच माण्हुनि जी पार्टी आहे। 8 फरवरी ते तीर ते ठपो हणी पूरे पाकिस्तान में पीपल्स पार्टी के उम्मीदवारनि के कामयाब कंदा। इलेक्शन मुहिम दौरान पीपी जे सरगर्म अगवाणनि बरकत अली शेख, रमज़नी लाशारी, लाल खान नारेजो, मेंगल सुमरो ऐं ॿियनि वॾे तादाद में शिरकत कई। इलेक्शन 2024 के सिलसिले में तव्हां भी पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार के कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार की चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।